पैसा ने मुझे भेड़ के मुझे हवाले कर। मैंने ताणे घर मोटी आई है कोई तो मुझे भेड़ के पाण वट के छो रखी बैठो है। हीरा नई नैना तो वापस आंदी आ ऐं नई तो मूसा के पायो कोई केड़े हिसाब से तो के मां तुझी भेण वापस कया। वैसे मूसा के अदमो करण वारो मां है। जेकॾहिं मुंहिंजी गोली मूसा जी टंग में न लगी आ न तुंहिंजे इन कुतन के इहो शी करे बस हाणे बस किथे तो ॻाल्हाई जंहिंखे तूं कुत्तो तो चवी न उहे बगड़ थई बगड़ ऐं तुझे न जीअं मूसा के जबलन में चीरे फाड़े फिटो करे आया थई। वैसे केर शी आहे केर बगड़ ऐं केर कुत्तो मां इन बहस में नथो पवां। मूंखे मुंहिंजी भेण वापस घुर्जे बस। जे हुनखे वापस न कयां त पोइ मीर पंहिंजी इज़त मथां सिर वठण बि ॼाणे त ॾियण बि ॼाणे। एतिरा ॾींहं जेकॾहिं मां ख़ामोश हुयसि न त सिर्फ़ इन्हे जे करे जो मूं तव्हां सां वाइदो कयो। पर जेकॾहिं तव्हां ई वाइदे ख़िलाफ़ी कंदो त पोइ मीर पंहिंजी इज़त जे लाइ कुझु भी करे सघे थो। इन बारे में राति ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जेके तोखे मञणा पवंदा पोइ तोखे मां तुंहिंजी भेण वापस कंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।